بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد. هي أسانج برنامج आहे تأملات القرآنية असीं تأملات तदब्बुर जेको कयूं था क़ुरान जो छाजे लाइ छो जो अल्लाह ताला असांखे चए थो अफला यतदब्बरून अलक़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अलअवलीन। हिन क़ुरान खे छो नथा तदब्बुर कनि, छो नथा सम्झनि, छो नथा तफ़सीर करे पढ़नि त इन ते पढ़ंदा सम्झंदा त पोइ अमल थींदो। ऐं असीं पढ़ूं था सम्झूं कोन था, तंहिंजे करे अलाह से असांखे जिते किथे इहो हुकुम करे थो। ऐं हीउ जेको हिसो आहे 206 हिसो आहे, 206 हिसो आहे सूरत रूम में असीं पहुता आहियूं। सूरत रूम में असां वटि इहा बि आयत सलत रहमी जे बारे में अचे थी, पर हिते थोरो तवजो जेको अलाह से असांखे ॾिए थो उहो ॿियो आहे। हिते 36 आयत जेकी अल्लाह ताला सूरत रूम में चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अवलम यरौ अन्नल्लाह यबसुतु रिज़्क़ लिमन यशाअ व यक़दिर इन्न फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन युमिनून फ़आति ज़िल क़ुरबा हक़्क़हु वल मिस्कीन वब्न सबील ज़ालिका ख़ैरुन लिल्लज़ीना युरीदून वजहल्लाह व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। असांखे अल्लाह से हिते तवज्जो ॾिए थो ऐं चए थो हिते पहिरियों चए थो अवलम यरौ अन्नल्लाह यबसुतु रिज़्क़ लिमन यशाअ। कोन था ॾिसो तव्हां त कोन था नज़र कयो, छा मीअं अल्लाह से नज़र कयूं त जंहिंखे अल्लाह से रोज़ी ॾिए थो, रिज़्क़ ॾिए थो, पैसो ॾिए थो, दौलत ॾिए थो, अल्लाह पंहिंजी मर्ज़ी सां उन माण्हू खे ॾिए थो। वयक़दिर ऐं उन जो मुक़दर में करे छॾे थो, तूं पैसे वारो आहीं, तूं बिज़नेसमैन आहीं, तोखे अल्लाह से ॾिनो आहे। ऐं जेके इहा रोज़ी तोॾे अॻिते कई अथसि, इहो अल्लाह रिज़्क़ इहो रोज़ी तोखे ॾिनी आहे छाजे लाइ, ऐं इहो तोखां इम्तिहान थो वठे। यक़दिरु यर्ज़ुक़ु मन यशाअ व यक़दिर इन फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन युमिनून। इन में मौजिज़ा अल्लाह जा आयतूं आहिनि। सम्झो तव्हां 100 माण्हू पंहिंजे फैमिली माइट मिटा हो, तोखां वधीक होशियार बि हूंदा, तोखां वधीक पढ़ियल बि हूंदा, पर अल्लाह से उन्हनि खे छॾे ऐं तोखे दौलत ॾिनी, तोखे पैसो ॾिनो छाजे लाइ तोखे अल्लाह से इन शइ जो इम्तिहान वठे थो त तूं इन माल खे, इन रोज़ीअ खे, इन रिज़्क़ खे तोखे सही उन खे इस्तेमालु करी थो या न। त हिते अल्लाह से चए थो लिक़ौमिन युमिनून, जंहिंमें ईमान हूंदो त इहे आयतूं इहे सम्झंदियूं त हीअ जेके अल्लाह से मूंखे पैसो ॾिनो आहे इन जे करे त ॾिसे थो त मां सही इस्तेमालु कयां थो या ग़लति। कंहिंखे ग़ुरबत जो इम्तिहान ॾींदो, कंहिंखे पैसे जो इम्तिहान ॾींदो, कंहिंखे बीमारी जो इम्तिहान ॾींदो, ईअं कंहिंखे ॾिसंदे त ॿी शयुनि जो इम्तिहान, को जेल में आहे, को कीअं, के दुश्मनी में आहे। त इन इहे आयत में अल्लाह से चए थो त अवलम यरौ अन्नल्लाह यबसुतु रिज़्क़ लिमन यशाअ व यक़दिर। ॾिसो कोन था त अल्लाह से कीअं कंहिंखे रोज़ी खोले थो ॾिए, उनखे दरवाज़ा रोज़ी जा खोले थो ॾिए केॾां केॾां। व यक़दिर ऐं अल्लाह से हुन जा रोज़ी रिज़्क़ हुन जे हथ में करे थो छॾियो। इन फ़ी ज़ालिका लआयात, इहा आयत अल्लाह जे तरफ़ां। सम्झो त हीअ क़ुरान जो आयतूं जेके आहिनि इहे आयात जो मक़सदु आहे त मौजिज़ा। अल्लाह साईं जो मौजिज़ो आहे इहो हिकिड़ो, तोखे ॾिनो अथसि इहा रोज़ी लिक़ौमिन युमिनून। ईमान वारा सम्झी वेंदा त अल्लाह से मूंखे अल्लाह साईं हिननि खे छॾे मूंखे छो ॾिनो आहे, इम्तिहान थो वठे। ऐं इन खां पोइ आयत जेकी अचे थी फ़आति ज़िल क़ुरबा हक़्क़हु, जीअं असीं हुते सूरत अल इसरा में पढ़ियो, हीअ सूरत रूम में वरी बि हिते अल्लाह से चए थो इन खां पोइ रोज़ी रिज़्क़ मूं ॾिनो अथमई, पैसो मूं ॾिनो अथमई, सिहत मूं ॾिनी अथमई, होशियारी इहा जेकी सम्झी थो पंहिंजे पाण जी इहा अल्लाह साईं चए थो मां ॾिनी अथमई। पर हाणे फ़आति ज़िल क़ुरबा, जेके तोखे सिलत रहमी वारा आहिनि, माइट मिट आहिनि, उन्हनि खे ॾे हक़्क़हु, हिन जो हक़ु जेको आहे। फ़आति ज़िल क़ुरबा हक़्क़हु, मता केरु चए त यार मां पंहिंजे माइटनि सां ॾाढो भलो थो हलां, मूंसां सही कोन था हलनि, ऐं ॾिसो मां हुननि जो केतिरो हेठां कयां थो, मां हुननि खे ॾियां थो, पैसो ॾियां थो, घर वठी थो ॾियां, राशन वठी थो ॾियां, न, हीउ उन्हनि जो हक़ु आहे। अल्लाह साईं हिते चए थो वआति ज़िल क़ुरबा हक़्क़हु, उन जो हक़ु आहे इहो जेको तूं हुनखे ॾीं थो त उहो हक़ु आहे उनजो। पोइ उन खां वरी बि वल मिस्कीन, जेके ग़रीब आहे मिस्कीन आहे उनखे, वब्न सबील जे मुसाफ़िर। हिते अल्लाह साईं वरी अॻिते चए थो ज़ालिका ख़ैरुन लिल्लज़ीना युरीदून वजहल्लाह, उन्हनि जे लाइ इहो भलाई आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ी अज़ीम शइ आहे। ज़ालिका लिल्लज़ीना युरीदून वजहल्लाह, जेके अल्लाह जे ख़ातिर इहो पैसो ग़रीबनि खे ॾियनि था, माइट मिटनि खे सिलत रहमी कनि था, मुसाफ़िरनि खे, पर उन्हनि जे लज़ीना युरीदून वजहल्लाह, जेके अल्लाह जे ख़ातिर था ॾियनि, पंहिंजे वॾाई या माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ या वजाहत जे लाइ न, वजहल्लाह,
अल्लाह साईं हिते चए थो जेके मुंहिंजे ख़ातिर इहे शइ ॾियनि था वा उलाइक हुमुल मुफ़्लिहून, उहे कमाया, उहे कमाए विया, उहे बची विया, उहे क़यामत ॾींहुं अॻिते थी वेंदा। त ॾिसो हिते अल्लाह साईं असांखे केतिरियूं शयूं हिते इन आयतुनि में ॿिनि आयतुनि में केतिरो सम्झाए थो त तव्हांखे पहिरां जेके रोज़ी रिज़्क़ जेको तव्हांखे मां ॾियां थो त मुंहिंजे तरफ़ां आहे। अवलम यारौ, कोन था ॾिसो तव्हां, अवलम यारौ अन्नल्लाह यबसुतु रिज़्क़ लिमन यशा, मां जेको जंहिंखे मां ॾियां रोज़ी ऐं दरवाज़ा उन रोज़ी खोले ॾियां, ॿिनियूं थो वठी, दुकान थो खोली, कारखानो खोलियो अथई, कारोबार खोलियो अथई, तोखे अल्लाह साईं ड्यूटी सुठी ॾिनी आहे, तोखे अल्लाह साईं रोज़ी रिज़्क़ ॾिनो आहे, त ईअं न सम्झ त मुंहिंजी होशियारी आहे ऐं मां हिन में पैसनि में जेको कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे, न, छो जो इहा ॿिए कंहिंखे बि थी सघे हा, अल्लाह साईं तुंहिंजे ॿिए कंहिंखे बि ॾेई सघे हा, पर अल्लाह इहो थो सोचे त अल्लाह साईं मूंखे छो ॾिनी आहे, मूंखे ॿियनि खे छॾे, मूंखे ॿिया बि सोट मारोट माइट या पाड़े वारा या ॿिया बि मूंखां वधीक होशियार वेठा आहिनि, वधीक सियाणा वेठा आहिनि, वधीक समझदार वेठा आहिनि, उहे बि इहो कमु करे सघनि हा, उन्हनि खे बि अल्लाह साईं इहे दरवाज़ा खोले ॾियां इन रोज़ी रिज़्क़ जा। ॾिसो त के माण्हू सॾे चवंदा यार हीअ कारोबार में अचे हथु विझ त हिन में भलो अथई, हिन में तूं कमाईंदे, हिन में तोखे यानी बिज़नेस शुरू कर, अचे तोखे सॾे ॾींदा, तोखे दरवाज़ो खड़के ॾींदा, छो इहे अल्लाह साईं मुसख़र करे तुंहिंजे लाइ इहे माण्हू मोकिलिया आहिनि। इहे माण्हू अल्लाह साईं इहे माण्हू ॿिए ॾे छो न मोकिलिया, तो ॾे छो मोकिलियूं, छा तो वटि छा हो या तो वटि कहिड़ी शइ उहा ख़ूबी हुई, पर इहो अल्लाह जे तरफ़ां, तंहिंजे करे अल्लाह साईं चए थो अवलम यरौ अन्नल्लाह यबसुतु, अल्लाह रोज़ी दरवाज़ा खोले थो छॾे, अन्नल्लाह यबसुतु रिज़्क़, रोज़ी जा दरवाज़ा खोले छॾे थो, तुंहिंजे लाइ माण्हू अहिड़ा मुसख़र करे थो छॾे जेके तुंहिंजे बारा बि था कमु कनि, लिमन यशा व यक़दिर, अल्लाह साईं करे थो सघे, हर शइ करे सघे थो, इहा मुक़दर तुंहिंजे लाइ इहा शइ कई अथसि छाजे लाइ, इन फी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन युमिनून, इन में मौजिज़ा आहिनि, इन में कुदरत आहे अल्लाह जी, पर केरु सम्झंदो, जेको मोमिन हूंदो उहो सम्झी वेंदो त अल्लाह साईं ॿियनि खे छॾे मूंखे छो ॾिनो, ज़रूरी सभु को ॾिसंदो त मूंखे अल्लाह साईं इहो पैसो ॾिनो आहे, मूंखे ड्यूटी ॾिनी आहे, मूंखे रुतबो ॾिनो आहे, ऐं मुंहिंजा सौट बि आहिनि, मारोट बि आहिनि, उन्हनि खे बि अल्लाह साईं ॾेई सघे हा, पर उन्हनि खे कोन ॾिनई, मूंखे ॾिनो अथसि छाजे लाइ, ईमान वारा उहे सम्झी वेंदा, जेके हिते अल्लाह साईं चए थो ज़ालिक इन फी ज़ालिक लआयातिन लिक़ौमिन युमिनून, जेके ईमान वारा हूंदा ऐं मञींदा त अल्लाह जे तरफ़ां आहे, मूंखे फितनत आई आहे, पैसो आहे, ड्यूटी आहे, हीअ पावर आहे, मूंखे मां वॾेरो आहियां, मां ऑफिसर आहियां, मां जज आहियां, या मां अमीर आहियां, या गवर्नर आहियां, इहो छाजे लाइ अल्लाह साईं मूंखे ॾिनो आहे, हीउ इम्तिहान थो मूंखां अल्लाह साईं पको इम्तिहान थो वठे, ऐं इन इम्तिहान में मूंखे पास थियणो आहे, ठीकु आहे। हाणे इन खां पोइ वरी बि साॻियो अल्लाह साईं असां पहिरियां तोखे ॾिनई पैसा, रोज़ी खोले ॾिनई, रिज़्क़ खोले ॾिनई, हाणे छा थो चवई अल्लाह साईं, हुकुम करे थो फ़आति ज़िल क़ुर्बा, पहिरियां पंहिंजे माइट मिटनि जो हक़ु पूरो कर, जेके तुंहिंजा सिलत रहमी आहिनि, मासियूं आहिनि, पुफियूं आहिनि, चाचा आहिनि, मामा आहिनि, जेके पीउ जे तरफ़ां जेके तुंहिंजा माइट आहिनि पीउ जे तरफ़ां, उहे सभु चाचा आहिनि, जेके माउ जे तरफ़ां जेके आहिनि तुंहिंजा मामा आहिनि, तुंहिंजे साहुरा आहिनि, त उन्हनि जो बि हक़ु अथई, छो जो इहा सिलत रहमी आहे, इन्हनि खे सभिनि खे संभालणो पवंदी। तूं ॾिसूं जे तूं पैसे वारो आहीं, तोखे उन्हनि जे मथां ख़र्चु करे, ईअं ख़र्चु न कर त मां उन्हनि में लालच का रखां त मूंखे सुभाणे संग ॾियनि, या अहिड़ी शइ तोखे उन्हनि में ॾियनि, उन्हनि खां बनी वठी, या अहिड़ी लालच न रख अल्लाह जे ख़ातिर। तंहिंजे करे हिते अल्लाह साईं छा थो चए आख़िर आयत में, वजह अल्लाह लिल्लज़ीन ज़ालिक ख़ैरुन लिल्लज़ीन युरीदून वजह अल्लाह, जेके अल्लाह जे ख़ातिर इहे कमु कनि था, ईअं न त मां हिन खे ॾींदो आयो आहियां यको एतिरा साल त मूंसां मुंहिंजो एतिराम कनि, मूंखे इज़त कनि, या मूंखे संग ॾियनि, या मां हिननि खां बनी वठंदुसि, या इहा लालच न हुजे, दिलि साफ़ हुजे त मां हीअ अमल जेको कयां थो अल्लाह जे ख़ातिर। तंहिंजे करे अल्लाह साईं चयो हिते फ़आति ज़िल क़ुर्बा हक़हु वल मिस्कीन, पाड़े वारनि जे मिस्कीन जेको ग़रीब आहे, मिस्कीन आहे, उहो बि उन जो बि हक़ु अथई, वबिन सबील, पर पहिरियां सिलत रहमी वारा जेके उन्हनि जो हक़ु थो वॾो ठहे, उन्हनि खां पोइ इहे मिस्कीन वबिन सबील, मुसाफ़िर ऐं जेको मिस्कीन आहे ग़रीब आहे, उनखे ईअं इंसान न सम्झे त मां 2-3 महीना या साल हिनखे राशन ॾिनी आहे, या हिनखे खाइणु पीअणु ॾिनो आहे त बसि हाणे मुंहिंजो हक़ु मूं पंहिंजो पूरो करे छॾियो, न, जेसिताईं ज़िंदा आहिनि, जेसिताईं तोखे इस्तिताअत आहे, जेसिताईं तोखे ताक़त आहे, त तूं हुननि खे ज़रूरी इहो उन्हनि खे मदद कर, ऐं उन्हनि जो हक़ु आहे, ज़ालिक ख़ैरुन लिल्लज़ीन युरीदून वजह अल्लाह, अल्लाह साईं हिते चए थो अॻिते ज़ालिक इहो ई भलो आहे, लिल्लज़ीन युरीदून,
वजह अल्लाह, जेके अल्लाह जे ख़ातिर अल्लाह खे राज़ी करण जे लाइ ख़ुलूस नियत सां इहो अमल कनि था, त उन्हनि जे लाइ इहो भलो आहे, ॿियनि जे लाइ न। उन्हनि जे लाइ भलो आहे जेके मुख़लिस हूंदा ऐं इख़लास जेको आहे न, तूं शायदि भलो अमल बि कंदे पर शैतान अचो चवंदो त हाणे हीउ कमु त करे वियो भलो, पर हाणे चए दिलि में विझंदुसि लालच, त हिननि जे तूं हेठां ई कर, तूं हिननि खे ॾे त पोइ हिननि खां संग वठि पंहिंजे पुट जे लाइ, या ॿनी वठि, या कोई दुकानु वठि, या माड़ी वठि, या कहिड़ी बि लालच दिलि में अचे हू फूकींदो त हाणे तूं एतिरो हुननि जी ख़िदमत करे थो, तूं हुननि खे ॾीं थो, त तूं हुननि खे वठी राशन ॾीं थो, या हुननि जी कहिड़ी बि मसलाहत करे थो, हुननि जा कम न पूरा करे थो ॾीं, या हुननि जे छोकिरनि खे पढ़ाइनि जे लाइ दाख़िल करे थो यूनिवर्सिटी में, या हुननि जे छोकिरा जेके फ़ारिग़ थिया उन्हनि खे ड्यूटी वठी थो ॾीं। इहे सभु कम जेके भला करे बि थो मासियुनि जी पुफियुनि खे राज़ी करण जे लाइ, पंहिंजे माइट मिटनि खे लाइ, पर शैतान चवंदी तूं लालच बि रख। शैतान त चए थो त हीउ पंहिंजो सवाबु विञाए, त तंहिंजे करे अलाह से हिते चए थो, हिन आख़िरत आयत में चए थो ज़ालिक ख़ैरुन लिल्लज़ीन युरीदून वजह अल्लाह, भलो उन्हनि जे लाइ आहे, उन्हनि जे लाइ जेको हीउ अमल कनि था अल्लाह जे ख़ातिर, ॿी का लालच न। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, बची विया उहे, कमाए विया उहे फलाह में पइजी वेंदा, क़यामत ॾींहुं जन्नत हुननि खे मिलंदी। जंहिं इहो अमल कयो पर उन में लालच न रखी, इन अमल में ख़ुलूस नियत रखी, त मां अल्लाह जे हुक्म जे करे थो कयां, हीअ जेके अल्लाह से मूंखे ॾिनी आहे मिल्कियत माल जेके ॾिनी अथसि, इन जे करे ॾिनी अथसि, त मां हीअ पंहिंजे माइट मिटनि में मां तक़सीम कयां थो, मां हुननि खे ॾियां थो, मां हुननि जी मदद कयां थो, या न हुननि ॾे अचां वञा थो, खिली ॻाल्हायां थो, जा हू ग़रीब हंधि मां भला भला लटा पाए ऐं भलियूं भलियूं कारुनि में हुननि जे दर ते वञी बीहां थो, ऐं हुननि जे अॻियां वॾाई कयां, मां हुननि खे अकड़ ॾेखारियां त तव्हां छा हो मां छा आहियां, तूं उहो हुननि जो नंढो बचो हुजे, जेॾी महिल नंढो हुए त तोखे ॾिसंदा हुआ त कीअं हींअर तोखे अलाह से ॾिनो आहे, त हुननि ते वॾाई न कर, ईअं न कर त तुंहिंजा माइट आहिनि, तुंहिंजा सिलत रहंदी, हुननि जे घर में वञे त उते हुननि जी गिलास मां तूं पाणी न पीअंदे, तूं हुननि जी मानी न खाईंदे, तूं हुननि जी खटुनि ते न वेहंदे, छो जो तूं वॾो माण्हू आहीं, तूं ऑफिसर आहीं, तुंहिंजा लटा मेरा थी वेंदा, जा माण्हू छा चवंदा तूं ग़रीबनि जे विच में थो वञी पई। न, इहे सभु वॾाई इंसान खे ख़तमु करण जे लाइ ज़रूरी आहे, छो जो अलाह साईं हिन जे आयत में आख़िर में अलाह साईं छा थो चए त ज़ालिक ख़ैरुन लिल्लज़ीन युरीदून वजह अल्लाह, भलाई उन्हनि जे लाइ, अमल शायदि तूं बि कंदे हूंदे, मां बि कंदो हूंदुसि, पर भलाई उन्हनि जे लाइ हक़ु, ऐं उन्हनि जो हक़ु आहे ॾिए न, शायदि के माण्हू उन्हनि खे हक़ु ॾींदो पर आकड़ सां किनो मोह करे न। हिते त अलाह चए थो वजह अल्लाह, अल्लाह जे ख़ातिर तो शइ ॾिनी आहे, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ तो उहा शइ ॾिनी आहे, त उहे कमाईंदा जेके उन्हनि अल्लाह जे ख़ातिर इहो अमल कयो हुजे। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, कमाए विया उहे, खटे विया उहे जेके उहे अल्लाह जे ख़ातिर अमल कंदा, पंहिंजे पाण खे वॾो न सम्झंदा, मथे न सम्झंदा, ग़रीबनि सां ग़रीब थी घुम, अमीरनि सां अमीर थी घुम। हज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।